वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अहमद संदो आसरो चिटो भुणा चिट। अहमद संदो आसरो चिटो भुणा चिट। जिते ही फाटंदा है बत से अरबी रसदम उत। बे भेणी नाहे भित रे शफाअत शाह जे। पीरत मुइजा बादशाह जिलानी जलील। दादला दरगाह जा खावंद जा खलील। हुसैनी हीणो आहिया अचवार चम वसील। दाता मुझे दिल के दे दिलासा दलील। अज ज़िल्लत कयोम ज़लील। रस बादशाह बगदाद जा। मेरा मुर्शिद मदद अची अची औखी अवेरा। लिल्लाह लग लतीफ़ चे बर पाज़ी अदे पेरा। औलाद अली शेर कर का मदद मुरीद जी। दिलों दस्तगी रखे जो साइल सड करे।
हकल में हाशिम शाह चए वेलो वीर वरे तोड़े आ पंध परे तब कंदो आ मुहार मुरीद रे। हमदाई सना का बाद लायके सद इज़्ज़त व एहतराम स्टेज रौनक अफरोज़ आली मर्तबत ज़ी वक़ार उलमाए कराम व हुफ़ाज़ कराम व सादात कराम ऐ मुझा प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां एक आयत मुबारका तिलावत कई आ, जंहिंजी रोशनीअ में चंद मारूज़ात चंद महबत वारियूं ॻाल्हियूं अवां मुसलमान भाइरनि जी ख़िदमत में अर्ज़ करण जो इरादो आहे। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ आहे रब्बुल आलमीन मो नाचीज़ अदना हक़ीर के तिलावत कयल आयत मुबारका जो तर्जुमो ऐं उन्हीअ सां मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी अल्लाह पाक मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए। बुद्धि ऐं समझी करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांखे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, जियां तव्हांखे मालूम आहे अॼोको ही आलीशान प्रोग्राम हज़रत क़िबला आले नबी औलाद अली फ़ख्र सादात हज़रत क़िबला सैयद सखी साईं पीर गुलाम शाह बादशाह दामत बरकातुमुल आलिया जे तरफ़ां हर साल जियां हिन साल भी ये आलीशान प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। अजोके इन आलीशान प्रोग्राम में हज़रत क़िबला सैयद साईं गुलाम शाह, सैयद साईं अब्दुल गफ़ार शाह, सैयद साईं गुलाम फरीद शाह, सैयद साईं अब्दुल क़य्यूम शाह, हज़रत सैयद साईं करीम बख्श शाह ऐं असांजो इंतहाई मोहतरम ऐं मुकर्रम हज़रत सैयद साईं आफ्ताब अली शाह बादशाह ऐं सैयद असद अली शाह ऐं संदन अक़ीदत मंदन जे तरफ़ां हे प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। जंहिं प्रोग्राम अंदर तव्हां असां हाज़िर आहियूं, अल्लाह ताला अवां असांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। प्यारा दोस्तो, मूंखां पहिरीं हज़रत अल्लामा मौलाना फ़ाज़िल जलील आलम नबील बिरादर में अकबर अल्लामा मौलाना साईं शाहिद रज़ा अतारी दामत बरकातुमुल आलिया वलवला अंगेज़ ख़िताब सां अवां असांजे क़ुलूब व अज़हान के मुस्तफ़ीज़ करे रहा हा। दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह अवां असां खुश नसीब आहियूं जिनके अल्लाह तबारक व ताला रमज़ान मुबारक जहिड़ो भलारो महीनो नसीब फरमाए। यकीनन उहे माण्हू नसीब वारा आहिनि जिन रमज़ान जी इबादत कई, जिन रमज़ान में पंहिंजे रब के राज़ी कयो, जिन रमज़ान में अल्लाह पाक जी बारगाह में सर्ब सुजूद थी करे पंहिंजे गुनाहन जी माफ़ी वरती। ऐं ही उहो पाक महीनो आहे जिनके बारे में मुझे मदीने जे मीर फरमायो, मन साम फिल रमदाने ईमानन व एहतसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। अल्लाह जे महबूब फरमायो त जंहिं भी माण्हू
रमज़ान जे महीने में अल्लाह जी रज़ा जे ला रोज़ा रखिया। अल्लाह तबारक व ताला इन्हनि रोज़नि जी बरकत सां उन जी ज़िंदगी जा सभई गुनाह माफ़ फरमा छॾींदा। सब गुनाह माफ़ थी वेंदा जे रमज़ान जी कम हक़ हो इबादत कजे। ऐं उन खां अलावा रमज़ान जूं जेके बरकतूं, रमज़ान जूं जेके रहमतूं, रमज़ान जूं जेके मग़फ़िरतूं ऐं बख़्शिशूं आहिनि उहे पंहिंजी जा, पर हिन महीने में चंद ॿियनि बि मुक़द्दस शख़्सियात जा उर्स मुबारक भी मनाया वेंदा आहिनि। जीअं हिन रमज़ान मुबारक जे पहिरीं तारीख़ ते हज़रत पीराने पीर रोशन ज़मीर महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हैकल यज़दानी पीर समदानी मीरा मोहियद्दीन सैयदना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जो यौम विलादत है। रमज़ान जी पहिरीं तारीख़ थे हज़रत पीरान पीर दस्तगीर रदी अल्लाह ताला अन्हु हिन दुनिया ते जलवे अफरोज़ थी। ऐं उहो दस्तगीर जिनजो मकाम ऐं मर्तबो इहो वा जो गौसे आज़म दरमयाने औलिया चू मोहम्मद मुस्तफ़ा दरमयाने अंबिया। जियां मदीने वारे मीर जो मकाम ऐं मर्तबो हज़रात अंबिया अलैहिमुस्सलातु सलाम में आहे, इं पीरान पीर दस्तगीर जो मकाम ऐं मर्तबो औलिया इकरामन जी जमात में आहे। तुझो मुझो नबी नबियन जो इमाम आ, पीरन जो पीर सोनो अब्दुल कादिर जीलानी वलियन जो इमाम आ, वलियन जो इमाम आ। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, अल्लामा अब्दुल अहद कादिरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त जॾहिं मां मेराज वारी रात अर्श अज़ीम जे करीब पहुतुसि त अल्लाह पाक मूंखे हुकुम फरमायो मुंहिंजा महबूबा अर्श ते चढ़ी आ, पर अर्श मथे हो, चढ़ण जे लाइ का सीढ़ी का स्टेप वगैरह बनियल कान हा। मां सोचो चढ़ा पर कीअं चढ़ा। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन पिया, मां इन सोच में आहियां त कीअं मथे चढ़ा। अचानक हिकिड़ो नौजवान नमूदार थियो आ, पंहिंजी गर्दन झुकाए करे अर्ज कई, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अगर सीढ़ी ना आहे परवाह ना आहे, मां पंहिंजो गर्दन हेठ करियां तो, कंध झुकायां तो, अवां मुंहिंजे कुल्हनि ते कदम रखी अर्श ते परवाज़ फरमायो। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बिन्हिनि कुल्हनि जे विच ते पैर मुबारक रखे अर्श अज़ीम ते अल्लाह जा हबीब करीम रवाना छा। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, जॾहिं अल्लाह पाक सां मुंहिंजे महबूब करीम जी मुलाकात थी आ, अल्लाह जे हबीब अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला इहो केर जवान हो जे मुंहिंजे लाइ पंहिंजो गर्दन झुकायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा महबूब, इहो तो महबूब करीम जो बच्चो आहे। मुंहिंजा हबीबा हसनी हुसैनी सैयदा आले नबिया अलीउल मुर्तदा जो औलादा हजरत अब्दुल कादिर जीलानी हुन जो नालो आ। ऐ मुंहिंजा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां आखिरी नबी आयो, अवां ते नबुवत जो दरवाजो बंदा। पो मुंहिंजा महबूब जॾहिं तुंहिंजे दीन में हबीब अचे बिदतों
दाखिल थींदो तो जो दीन कमज़ोर थींदो। उन वक्त में अब्दुल कादिर जिलानी के मां दुनिया ते मोकले करे मुझा महबूब करीम तो जो नाइब बनाए मोकलींदुस। अब्दुल कादिर जिलानी दुनिया ते इंदो तुझे दीन के नई जान अता फरमाईंदो। उन कामिल वलीअ जी विलादत हिन महीने में। अल्हम्दुलिल्लाह ये प्रोग्राम भी दस्तगीर जे बचड़न जो है। तमां असांजे लाइ एज़ाज़ आ फ़ख्र आ। तो पंहिंजी खुश नसीबी तो समझा जो यो साईं वारन जो करम आहे जो बिरादर अब्दुल गनी साहब जे तवसुल सां मूं फ़कीर के याद कंदा आहिनि ऐं दुनिया में असां हिननि जी ख़िदमत करे रहिया आहियूं, हिननि जी ग़ुलामी ॾेई रहिया आहियूं। यकीन आ क़यामत जे ॾाड़े हीअ पंहिंजो पाण खे सुञाणंदा। मुंहिंजा दोस्तो उन दस्तगीर जी विलादत आ जंहिंजे दरबार में हिकिड़ो फ़कीर अचे अर्ज़ करण लॻो सोना मुंहिंजी दिलि थी चवे कॾहिं अवां मुंहिंजे घर भी अचो, मुंहिंजी दावत खाओ, अचे दुआ वठो। ऐं मुंहिंजा कामिल पीर मां आलमन खां ॿुधो आहे जिते सैयद जा कदम लॻंदा आहिनि, जिते आले नबीअ जा पेर लॻंदा आहिनि, उते अल्लाह पाक जो फज़ल थींदो आहे, अल्लाह पाक जो करम थींदो आहे। अवां त हूअं बि मुंहिंजा मुर्शिद आयो, अवां जेकॾहिं ईंदा त मुंहिंजी ज़िंदगीअ में तब्दीली अचे वेंदे। हज़रत महबूब सुबहानी फरमान लगा ऐ फ़कीर दावत तुंहिंजी क़बूल आ पर मां अब्दुल कादिर जिलानी जो हिकिड़ो शर्त भी आहे। फ़कीर ईंदासूं पर हिकिड़ो शर्त आ कि बिला हुकुम फरमायो पान फरमायूं तोखे असांजी सवारी जे खाधे पीते जो इंतजाम करणो पवंदो। उन ज़माने में उठ घोड़ा गॾा खच्चर इहे सवारी हूंदी हुई। पान फरमायूं सवारी जे खाधे जो इंतजाम करणो पवंदो। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो फ़कीर बाऊं बदे अर्ज़ कयो मुंहिंजा कामिल पीर मां किस्मन किस्मन जा गाह आणे रखंदुसि अवां जी सवारी जे लाइ मां हर तरह जी कोशिश कंदुसि। मुंहिंजे सोने दस्तगीर फरमायो फ़कीर मां जे सवारी ते सवारी कंदो आहियां उहो गाह कोन खाईंदो आहे किबिला पोइ छा खाईंदो आहे। पाण फरमान लगा जीअं मांखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वलियन जो सरदार बनायो वा त मां जे सवारी ते सवारी कंदो आहियां उहो भी जानवरन जो सरदार आ यानी मां शींहं जे मथां सवारी कंदो आहियां। हाणे जे तौफीक हुजई त मुंहिंजे शींहं जे खाधे जो इंतजाम कर, अगर जे तौफीक नाहे त पोइ दावत खां माज़रत आहे। अर्ज़ के सोना मां किस्मन किस्मन जा गोश्त वठी ईंदुसि, गऊं जो गोश्त, ढगी जो गोश्त, उठ जो गोश्त, ॿिया जेके भी गोश्त हूंदा मां अवां जे सवारी जे लाइ आणींदुसि। वॾो को जानवर ज़बा कंदुसि। साईं फरमा लगा न फ़कीर इहो अब्दुल कादिर जे सवारी आ। जॾहिं शींहं झंग में रहंदो हो तॾहिं जानवरनि जा गोश्त खाईंदो हो। जॾहिं का अब्दुल कादिर जिलानी जे ख़िदमत में आयो वा इहो इंसान जो गोश्त खाईंदो वा। अगर ताकत हुजई इंसानी गोश्त ॾियण जे त पोइ दावत क़बूल आ। अगर तौफीक नाहे त पोइ तूं ॿुधी मां ॿुधी तो ते मयार नाहे। फ़कीर बग़ैर सोचण जे दिल ते हथ रखी अर्ज़ करण लॻो मुंहिंजा कामिल मुर्शिद मुंहिंजा 7 पुट आहिनि फरमा बरदार आहिनि अवां मुंहिंजे घर अचो। मां इशारो कंदुसि हिक ॿिए पुठियां मुंहिंजा 7 पुट तुंहिंजे सवारीअ लाइ पेश थींदा। मुंहिंजा फरमा बरदार पुट आहिनि
अवा दावत कबूल करी साईं दावत ॾिनी कबूल कई टाइम मुक़रर थियो फ़कीर मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो तयारी में लगो पियो ओ जॾहिं उहो टाइम थियो हज़रत पीरन जो पीर सुणो अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु हली करे हिन फ़कीर जे घर आयो फ़कीर जे दिल बाग बहार अची पई अॼु सजदे जो शुक्राने जो सजदो ॾेई करे अल्लाह पाक के प्यो अर्ज करे त शुक्र रब जा तो चवा मां शुक्र रब जा तो चवा जो अज अजीबन कयो अचण गुल टिड़े गुलजार छा आया जडे मुझे अंगण जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि हबीबल्लाह। फ़कीर शुक्राने जा नफल पढ़िया फारग चो साईं जे खिदमत में आयो अय करीम कर्म फरमायो अचे अज मुझे तडे हली आया आयो मुझे इया तमन्ना हुए त साल न का हुयम सका ईंदा उवे ॾींहं जिन सा आहे नी से पिरी ईंदा पक से मुझा मुर्शिद अज तवा हली आया आयो मां दस्तरखान लगाया अवा मानी खाओ पान फरमा लगा न फ़कीर जेको तुझो मुझो मुआहिदो थियल उन माहिदे मुताबिक दावत कर केवला हुक्म फरमायो पान फरमा लगा पेरी मुझे शीं के खादो खारा उन का बाद में मां अब्दुल कादिर खाईंदस। मुरीद भी एड़ो हुजे न साईं मुरीद भी एड़ो हुजे जो पांजे मुर्शिद जे हुक्म ते जान कुर्बान करे। साईं जो फरमायस वडे पुट के इशारो कया है मुझा बच्चा हलिया मुझे साईं जे सवारी जे सामू अच मुझे साईं जो शीं तो के खाए मुझा दोस्तो बुजुर्गो फ़कीर जिया जो सामू आयो शीं उनके मथे में वात विधो चक हयो मुझा दोस्तो 5-10 मिनटन में शीं उन जे वडे पुट के खादो उन का बाद में साईं के फ़कीर अर्ज कयो के बिला अन्या भी जरूरत साईं फरमायो शीं का पुछूं था हजरत महबूब सुबानी शीं के फरमायो अय शीं अन्या खाईंदे या पेट भरजी वियो अथई ज़बाने हाल सा वो शीं पियो चवे के बिला मुके अन्या बे जरूरत आहे। बियो पुट भी शीं खादो टियो पुट भी खादई 7 पुट शीं खादा अर्ज के सुना हाने तो पेट भरजी वियो हुंदो से फरमायो पुछोस था जॾहिं पुछो शीं चो साईं मां अञा भी खाईंदुसि से फरमायो फ़कीर अञा मुझे सवारी जो ढो न थियो पंहिंजे घर वारे के हुक्म कया जल्दी अच तैयार थी तू भी कुर्बान मुझे सवा मुर्शिद जे सवारी मथा मुझो कामल आयो वा तुझे कदमन ता कुर्बान सजन तुझे कदमन ता कुर्बान सजन तो ता सदके मुझी जान सजन तुझे कदमन ता कुर्बान सजन तो ता सदके मुझी जान सजन। घर वारी फरमा बरदार ही यकदम मुझा दोस्तों बुजुर्गो तैयार थे
सवारे जे सामू आया शीं उनके बेखादो वा मुंहिंजा दोस्तो हाणे फ़कीर चयो सोना हाणे त पेट भरजी वियो हूंदो 8 माण्हू शीं खाधा आहिनि साईं फरमायो पुछूं था शीं चयो अञा बे ज़रूरत आहे हज़रत पीरान पीर दस्तगीर फरमायो फ़कीर तयार थी हाणे तुंहिंजी वारी आहे।